सुद समाज जे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ ॻाल्हाए फवाद पंहिंजी नौकरी पकी कई। फवाद चौधरी सिंध हुकूमत खे NFC तहत मिलंदड़ रक़म जो हिसाब वठण जो हक़ नथो रखे। मुराद अली शाह जी सलाहियतुनि खां वफ़ाक़ न सिर्फ़ परेशान आहे पर ॾिनल बि आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल ज़ाहिर कंदे सैयद नासिर हुसैन शाह चयो त फवाद चौधरी ज़रदारी फैमिली ख़िलाफ़ ॻाल्हाए पंहिंजो कद वधाइण जी कोशिश करे रहियो आहे। हुन जो त सैयद मुराद अली शाह हिकु इंतिहाई कामयाब ऐं ताक़तवर वॾो वज़ीर आहे। सिंध जे वॾे वज़ीर ख़िलाफ़ वफ़ाक़ साज़िशूं करे रहियो आहे, असांखे सभु ख़बर आहे। हुन जो त सिंध असेंबली खे हक़ आहे त सिंध हुकूमत खां पाई पाई जो हिसाब वठे। इहो हिसाब सिंध हुकूमत असेंबली में ॾींदी आहे। वफ़ाक़ी वज़ीर शायदि रबड़ स्टैम्प पंहिंजी सिलेक्टेड वज़ीर आज़म खे कोठे रहियो हुयो। नासिर शाह चयो त फवाद चौधरी पंजाब जो वॾो वज़ीर बणजणु चाहे थो। हू पंजाब जे वॾे वज़ीर ख़िलाफ़ साज़िशूं कंदो आहे, जंहिंजी सभिनी खे ख़बर आहे। हुन जो त वफ़ाक़ी हुकूमत इरसा खे यरग़माल बणाए छॾियो आहे। पंजाब ग़ैर क़ानूनी तौर ते चश्मा जहलिम लिंक केनाल खोले सिंध जे पाणी ते धाड़ो हयो आहे। फवाद चश्मा जहलिम लिंक केनाल खोलण जो जवाबु ॾे। हुन जो त वफ़ाक़ इरसा खे कमु करण ॾे ऐं उन जे कम में टंग आणणु छॾे ॾे। फवाद चौधरी सिंध जी निगरानी जा ख़्वाब ॾिसणु बंदि करे। हुन चयो त वफ़ाक़ी हुकूमत जेके ग़ैर क़ानूनी फंड सिंध में पंहिंजनि MPs खे ॾिना आहिनि, उन्हनि जो हिसाबु ॾे। हुन चयो त फवाद चौधरी पंहिंजी पहिरीं इतलात वारी वज़ारत जे दौर में मीडिया हाउसिस खे तबाह कयो। फवाद चौधरी जो किरदारु सहाफ़त जो गलो घोटण वारे वज़ीर तौरु लिखियो वेंदो। फवाद खे मुल्क जी मीडिया इंडस्ट्री ऐं वर्करनि खे उन जो हिसाबु ॾियणो पवंदो।